अस्सलामुअलैकुम दोस्तों सिंध जी धरती अहिड़ियूं केतिरियूं ई धीअरूं पैदा कयूं आहिनि जिन पंहिंजे आवाज़ सां दिलनि ते राज कयो आहे। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं सिंधी मौसीक़ी जे हिकु निराले ऐं बहादुर आवाज़ बाबति। शहला गुल, जेका सिर्फ़ु ॻाइण ई न पर जदोजहद जी हिकु अलामत आहे। शहला गुल जो जनम कराची में थियो। नंढपण खां ई हुनखे मौसीक़ी सां ख़ासि लॻाव हो। वो आम घराणे मां ताल्लुक़ रखे थी जिते ख़्वाब ॾिसणु आसान न हूंदो आहे, पर शहला गुल ख़्वाब ॾिठा ऐं उन्हनि खे साबिया बणाइण जो हौसलो बि रखियो। शहला गुल पंहिंजे कैरियर जी शुरूआति मॉडलिंग ऐं मीडिया खां कई। टीवी शोज़, मॉर्निंग प्रोग्रामनि ऐं इश्तिहारनि ज़रिए हुन पंहिंजो एतमाद वधायो, पर संदसि असल सुञाणप अञा साम्हूं अचणी हुई ऐं उहो हो मौसीक़ी जो सफ़र। साल 2009 ईस्वी में शहला गुल पंहिंजो पहिरियों गानो रिलीज़ कयो। हुन जे आवाज़ में हिकु निरालो दर्द, सचाई ऐं अहसास हो जंहिं नौजवान नसल खे तमामु घणो मुतासिर कयो। जल्दी ई शहला गुल सिंधी मौसीक़ी में हिकु सुञातल नालो बणिजी वई। संदसि गाना जहिड़ोक चुप चुप, याद आ ऐं ॿिया केतिरा ई यूथ में तमामु घणो मक़बूल थिया। शोहरत सां गॾु तनक़ीद बि ईंदी आहे। शहला गुल खे बि सख़्त तनक़ीद, इल्ज़ाम ऐं समाजी दबाव खे मुंहुं ॾियणो पियो, पर हुन कॾहिं बि हार न मञी। वो मज़बूत रही, पंहिंजे फ़न सां वफ़ादार रही। शहला गुल अॼु बि नौजवान छोकिरनि लाइ हिकु पैगाम आहे। जेकॾहिं तव्हां में हौसलो आहे त समाज जूं ज़ंजीरूं तोड़े सघो था। अॼु शहला गुल न सिर्फ़ु ॻाइणी पर सिंधी पॉप म्यूज़िक जी हिकु मज़बूत सुञाणप आहे। हू मुसलसिल नवनि तजुर्बनि सां अॻिते वधी रही आहे। शहला गुल जी कहाणी असांखे सेखारे थी त ख़्वाब ॾिसणु जुर्म न आहे, पर ख़्वाब पूरो करण लाइ हिमत घुरिजे थी। जेकॾहिं तव्हांखे हीअ डॉक्यूमेंट्री पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करियो, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं कमेंट में ॿुधायो ईंदड़ कहाणी कंहिं ते हुजे। अल्लाह हाफ़िज़।